हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं मोरमा, जिथे ॻोठ चिरागदीन आराई में रेंजर्स अहलकार घर अंदर गोलियूं हणी क़तल थी वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहलकार हथियार बंदन अहलकार शाहिद हुसैन आराई खे गोलियूं हणी फरार थी विया आहिनि। इतला ते पुलिस पहुची वाक़े जा तफ़सील वरिता। मारिजी वियल अहलकार जो मड़ इस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मोरो खां ॻोठ चिरागुद्दीन आराई में रेंजर्स अहलकार घर अंदर गोलियूं हणी क़तल थी वियो। हथियार बंद अहलकार शाहिद हुसैन आराई खे गोलियूं हणी फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची वाक़े जा तफ़सील वरिता आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं अयाज़ सोलंगी खां। जी अयाज़, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मोरो भरसां ॻोठ चिरागदीन आराई में नामालूम माण्हुनि पारां मोकल ते घर आयल रेंजर्स एहलकार शाहिद हुसैन आराई खे संदसि घर अंदर ही गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया। अहिड़े वाक़े बाद SSP नौशारो फिरोज़ वाई टालपुर वाक़े वारी जाइ ते पहुची वई, जॾहिं त हुन तफ़सील वरिता आहिनि। पुलिस लाश खणाए मोरो इस्पताल मुंतकिल कयो, जिथे रेंजर्स जे जेको आहे क़तल थी वियल एहलकार शाहिद जो पोस्टमार्टम कयो पियो वञे। अव्हां खे ॿुधाईंदो हलां त वाक़े जे क़तल जो कारण हिन महिल ताईं साम्हूं न अची सघियो आहे। ॿुधायो पियो वञे त रेंजर्स एहलकार मोकल ते घर आयल हो, जेको घर अंदरि निंड सुतल हो, संदसि खे नामालूम माण्हू क़तल करे फरार थी विया आहिनि। SSP नौशारो फिरोज़ जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। क़तल केस में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, जॾहिं त वारसनि जे अचण बाद संदन फरियाद ते अहिड़ो केस पिणु दाख़िल कयो वेंदो, जॾहिं त ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी अयाज़ अपडेट करण लाइ।